अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भलीकार ऐं वक़्त पोस्तार हेडलाइन्स सां ॾिठूं। बुलेटिन जी शुरूआत में अवांखे ॿुधाईंदासीं त सिंध जी राजधानी कराचीअ में सियारे जो पहिरियों वसकारो गुलशन इकबाल, सदर, अज़ीज़ाबाद, लियाकताबाद, महमूदाबाद, PAC, HS ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसात। आया चंद्रीगढ़ रोड, ओल्ड सिटी एरिया, डिफेंस, क्लिफ्टन, शारा फैसल में भी बरसात बाद थधि वधी वई आहे। आगाह कयूं पिया सिंध जी राजधानी कराची में सियारे जो पहिरियों वसकारो गुलशन इकबाल, सदर, अज़ीज़ाबाद, लियाकताबाद, महमूदाबाद, PAC, HS ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसात, जॾहिं त आया चंद्रीगढ़ रोड, ओल्ड सिटी एरिया, डिफेंस, क्लिफ्टन, शारा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात बाद थधि वधी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्ताफ़ चन्ना असांखे जॉइन कयो आहे। अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची में सियारे जो पहिरियों वसकारो शुरू थियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जोहर, शारा फैसल, गुलज़ार हिजरी स्कीम फैक्ट्री, सदर, महमूदाबाद समेत तेज़ बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। पहिरें वॾपड़े मींहं सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। बरसात जेका आहे उहा हिन वक़्तु जारी आहे। बरसात सबबि सियारे जो जेको पहिरियों वसकारो थियो आहे उन सबबि थधि में इज़ाफ़ो थियो आहे। हिन वक़्तु जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। बरसात डिफेंस वारनि इलाइक़नि, सदर, महमूदाबाद ऐं ॿियनि में हिन वक़्तु बि जारी आहे। जी, वॾी महिरबानी अल्ताफ़ चन्ना तफ़सीलनि जे लाइ।